जीअं त असांखे माण्हू मिसाल ॾींदा आहिनि त तव्हां वॾा ख़ुशनसीब आहियो, तव्हां CM सिंध जे ॻोठ जा माण्हू आहियो, तव्हांजो ॻोठ जो CM सिंध आहे। पर ही CM सिंध जो शहर आहे। तव्हां ॾिसी सघो था तक़रीबन गुज़िरियल 6-7 ॾींहंनि खां पाणी जो हिकिड़ो फुड़ो बि मुकमिल शहर में कोन्हे। माण्हू दरबदर लॻा पिया आहिनि, शहरी आवाम, नंढा ॿार, मासूम, मस्जिदनि में पाणी कोन्हे, वज़ू करण जे लाइ रड़ियूं करे 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 थकिजी पिया आहियूं। इन्हनि जो टाउन वारनि जो जेको बजट आहे, 1.35 करोड़ खां मथे इन्हनि जो बजट आहे, पोइ बि 20,000 जो हिकिड़ो जेको 10 फुट जो पंप आहे हिकिड़ो, इहो बि ठाहे नथा सघनि। अगरि इन्हनि वटि एतिरो पैसो न आहे त चवनि त असां चंदो करे, असांजो सोशल वर्कर दोस्त आहिनि, उन्हनि खे चवंदासीं असां चंदो करे हितां भान शहर मां असां पाणे पाइप लाइन ठाहींदासीं। वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे हिते, को हिते अचण लाइ तयारु न आहे, न टाउन इंतिज़ामिया आहे, न ज़िला इंतिज़ामिया जो इन तरफ़ ध्यानु आहे। केरु कंहिंखां पुछा करण वारो कोन्हे। ज़ुल्म लॻो पियो आहे, सॼो शहर दरबदर लॻो पियो आहे। हिकिड़ो फुड़े लाइ पाणी न आहे माण्हुनि वटि, पोइ बि हिननि जे कननि ते जूं ई कोन थी चुरे। ख़बर न आहे अलाए कहिड़े माण्हुनि खे मुराद शाह CM जेको आहे कुर्सी ते विहारे वेठो आहे, हिते इंतिज़ामिया जे हवाले करे वेठा आहिनि। अहिड़नि माण्हुनि खे जेके हिननि में का शइ जी अथसि ई कुझु कान हिननि में।